देवो गुरुदेव मुझे भक्ति का दान देवो भक्ति का दाना 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 देवो गुरुदेव मुझे भक्ति का दाना देवो गुरुदेव मुझे भक्ति का दाना ज्ञान सहित दे पर वैराग 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 राम भजन का हो अनुराग राम भजन का हो अनुराग राम भजन का हो अनुराग ज्ञान भजन का हो अनुराग हो हरि मूरत के माय हरि मूरत के माय
भक्ति का दाना 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 देवो गुरुदेव मुझे देवो गुरुदेव मुझे देवो गुरुदेव मुझे भक्ति का दाना देवो गुरुदेव मुझे भक्ति का दाना कहते ओंकार पूर्ण आस्था कहते ओंकार पूर्ण आशा कहते ओंकार पूर्ण आशा कहते ओंकार पूर्ण आशा हर चरणों में होए वासा हरि चरणों में होवे वासा हरि चरणों में होवे वासा हरि चरणों में होवे वासा संतों के संग माहे संतों के संग माए राम संतों के संग माहे देवो प्रेम प्रधान संतों के संग माए देवो प्रेम प्रधान गुरुदेव मुझे देवो गुरुदेव मुझे देवो गुरुदेव मुझे भक्ति का दाना देवो गुरुदेव मुझे भक्ति का दाना 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 अपने साथ मिलाना भक्ति का दाना अपने साथ मिलाना देवो गुरुदेव मुझे देवो गुरुदेव मुझे देवो गुरुदेव मुझे भक्ति का दाना देवो गुरुदेव मुझे भक्ति का दाना प्रेम साचो श्री राम श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजनीय योग असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम श्री राम भक्तीअ जो दान उत्तम में उत्तम दान आहे जंहिं माण्हूअ खे भक्ति हुजे उनखे वरी दुनिया में ॿिए पासे न नज़र वेंदी आहे न घुर्ज पवंदी आहे छाकाणि त भक्ति आहे त भॻवान सां गॾु आहे भॻवानु आहे त ॿी शइ जी घुर्ज न पवंदी आहे साईं जन हिन में घुरनि था प्रभु मूंखे भक्तीअ जो दान ॾियो ॿियो कुझु न खपे कहिड़ी भक्ति हुजे ज्ञान सहित हो पर वैराग आहे मूंखे ज्ञान हुजे ज्ञान छाजो हुजे ज्ञान हुजे निज स्वरूप जो पंहिंजे पाण जो त मां जंहिंजी भक्ति कयां थो ऐं मां ॿई केरु आहियूं हनुमान खे चवंदा आहिनि त इहे सभिनी में वॾो ज्ञानवान आहे छो ज्ञानवान आहे राम पुछुसि तूं केरु आहीं त चई साईं तव्हां पुछियो आहे त मूंखे जवाबु ॾियणो पवंदो न त हाणे तव्हां ऐं मुंहिंजी काई पहचान ॾियणी अहिड़ी काई ज़रूरत कान्हे
पर जेकर पुछो भी था तो मां आहियां केर, तो देह दृष्टिया तू दासोहम, शरीर की दृष्टि है जो आऊं सेवादारी आहियां, ता मुझा स्वामी आयो, ता मुझा मालिक आयो, ता मुझा भगवान आयो, ता मुझा प्रभु आयो, आऊं तव्हांजो चरणन में रहण वारो सदाई सेवादारी आहियां। एतिरो ही पंहिंजो रस्तो आहे शरीर जी दृष्टिअ सां, ॿियो कोई बि न। वरी ॿी बि असांजी दृष्टि आहे, माण्हूअ जी नज़र सां ई फेर पवंदो आहे। इहो आहे त भई जीव ऐं ईश्वर जी दृष्टि आहे, त ईअं तव्हां ईश्वर ऐं जीव आहियां, असां सभई जीव आहियूं। जीव छाखे चइबो आहे? जंहिंखे अणॼाणाई हुजे उहो जीव आहे, जंहिंखे ॼाण आहे उहो भॻवानु आहे। छा चयूं? डेफिनेशन हिकिड़ी थो ॿुधायां, ॿ न। तव्हां वञी शास्त्र ॻोल्हींदा त ईअं मिलंदी न, पर ॻाल्हि इहा पकी आहे। कीअं? माया विशिष्ट चेतन खे ईश्वर चइबो आहे ऐं अविद्या विशिष्ट चेतन खे जीव चइबो आहे। चेतन हिकिड़ो ई, चेतन माना जंहिंमें चेतना आहे, जंहिंमें सेंसिटिविटी आहे, जंहिंमें ॼाण आहे, जंहिंमें ज्ञान आहे, उहो चेतन तत्व हिकिड़ो ई आहे। उन में जेकर माया जुड़ी वई त उनखे चवंदा आहिनि ईश्वर आहे। माया माना टे गुण चयो, माया काई ॿी शइ कान्हे। माया टे गुण आहिनि, सतो गुण आहे कि रजो गुण आहे कि तमो गुण आहे, उन में जुड़ी वञे। माया चइबो आहे ईश्वर जी शक्तिअ खे, भॻवान जी ताक़त जेका आहे उनखे असां माया चवंदा आहियूं। उन माया सां भॻवानु सॼो खेल खेलींदो आहे। उहा माया उन वटि जेॾीमहिल रजे गुण में हूंदी आहे त उहा पंहिंजे आनंद में हूंदी आहे। उहो राजो गुण सां परमात्मा जो स्वरूप उहो ॾिसण में ईंदो आहे, लक्ष्मी आहे या भई गायत्री सावित्री जेकी तव्हां सम्झो। ब्रह्मा खे ॿ आहिनि, शंकर भॻवान सां पार्वती आहे। टिनी सां रजे गुण में इहा आहे, पर इन्हनि खे वरी ॿी बि ताक़त आहे। इनखे रजे गुण खां पोइ वरी सते गुण जी ताक़त आहे। हीअ सॼे संसार जी सृष्टिअ जी पालना कंदा आहिनि। कहिड़े नमूने पालना थींदी आहे, इहा हिकिड़ी वीचार जी ॻाल्हि आहे, अजब जी ॻाल्हि आहे। भॻवान जी पालना ख़ाली ईअं कोन्हे त भई सभिनी खे रोटी ॾेई, न, उनखे रोटी ॾियणी, हज़म करिणो, वरी उन्हनि जी रोटीअ जी उपलब्धि माना अॻियां उनखे मिली सघे, उनखे शरीर ॾियणो, उनखे वरी ॿी ॻाल्हि उन भई नज़र ॾियणी, सॼी शरीर कमु करे सघे, उनजी पालना करणी, हिकु अंग अंग जी पालना करणी। असां त सम्झंदा आहियूं विष्णु भॻवानु ख़ाली भई पेट जी पालना असांजे लाइ रोटी ॾेई छॾींदो आहे, पर न, बीमारीअ खां बचाइणु, दुखनि खां छॾाइणु, उनखे मन जो सुखु मिलणु, तन जो सुखु मिलणु, इहे सभु ॻाल्हियूं परमात्मा कंदो आहे। इहो सत्व गुण जी प्रकृति टिनी देवताउनि जी आहे, उहे ईअं कंदा आहिनि। ईअं त तव्हां ख़ाली हिकिड़ो ई ॿुधायो, ब्रह्मा रजे गुण जो आहे, विष्णु भॻवानु सते गुण जो आहे ऐं शंकर भॻवानु तमे गुण जो आहे, पर न, टिनी में इहा ई ॻाल्हि आहे। टे ई रजे गुण में आहिनि जेॾी महिल अचनि था, ऐं टे ई परमात्मा जे। हू वेद जो पाठ कंदो आहे, शंकर भॻवानु राम राम जपींदो आहे, रामायण जो पाठ कंदो आहे, जेकी चयो विष्णु भॻवानु शंकर भॻवान जो पाठ कंदो आहे, सते गुण भॻवान जो भॼन कंदा आहिनि, टे ई कंदा आहिनि। ईअं न ॿुधायां भई हिकिड़ो रजे गुण जो आहे, ॿियो तमे गुण जो आहे, ॿियो सते गुण जो आहे, ईअं कोन थो ॿुधायां। ईअं त तव्हांखे ख़बर ई आहे, प्रेम सां चओ श्री राम। ही भक्तीअ जो दान ॾियण वारा इहे टे ई देवता आहिनि। शंकर भॻवानु बि भक्तीअ जो दान ॾींदो आहे, ब्रह्मा बि भक्तीअ जो दान ॾींदो आहे, विष्णु भॻवानु बि भक्तीअ जो दान ॾींदो आहे, सते गुण वारा आहिनि। ऐं टे ई संहार कंदा आहिनि। ब्रह्मा बि संहार कंदो आहे। ब्रह्मा खे पहिरीं पहिरीं कंहिं ज़माने में जेकर ख़बर हुजे त वेद पाठ लाइ 4 मुख, हिकु मुख ॿियो बि हूंदो हो, 5 मुंहं हूंदा। उन सां वरी अनर्गल माना चवण न चवण जहिड़ी ॻाल्हि कुझु बि चई छॾींदो, ॿियो चवंदो हो, ऐं उहो बंदि वरी मुंहुं न थींदो, बंदि न थींदो हो। शंकर भॻवानु उन मुंहं खे उनखे ख़तमु करे छॾियो। घणेई उन जूं खोड़ कथाऊं आहिनि। विष्णु भॻवानु आहे, सुम्हियो ई पियो हूंदो आहे त सुम्हणु सतो गुण आहे कि तमो गुण आहे, न कॾहिं तव्हां सोचियो ई न आहे। पंहिंजे आनंद में हूंदो आहे। शंकर भॻवानु सदाईं भक्तीअ में रहंदो आहे, भॻवान जो भॼन कॾहिं सुम्हंदो ई कोन्हे, सते गुण में रहंदो आहे। ऐं ख़ाली असां तमो गुणी शंकर भॻवान जो चवंदा आहियूं, ईअं न आहे।
ये टई उत्पत्ति कंदा आहिनि, स्थिति में रखंदा आहिनि ऐं प्रलय बि कंदा आहिनि टई। विष्णु भगवान जेतिरा बि दैतन सभिनी खे ख़तमु करे छॾींदो आहे। दैतन खे शंकर भगवान ख़तमु न कंदो आहे, हुनखे त पाण वरदान ॾींदो आहे, ब्रह्मा वरदान ॾींदा आहिनि। टिनी जो साॻियो गुण आहे, साॻियूं ॻाल्हियूं आहिनि त इहे जेके ज्ञान में स्थित रहंदा आहिनि। त शंकर भगवान उन राम भगवान हनुमान खां पुछियो तूं केरु आहीं? चई हाणे हिकिड़ी जीव जी दृष्टि आहे, ईश्वर जी दृष्टि सां तव्हां टे आहियो, ब्रह्मा विष्णु महेश हिकिड़ो आहियो, चाहे तूं राम आहीं या कृष्ण भगवान आहीं। ऐं आउं हिकिड़ो तव्हांजो शेवादारी आहियां, जीव आहियां। असां सभई जीव आहियूं। जीव माना असांखे ॼाण कान्हे। अविद्या विशिष्ट चेतन चइबो आहे। चेतन साॻियो ई पर हुनखे माया आहे, असांखे वरी अणॼाण आई आहे, अविद्या आहे, अज्ञान आहे। जेकर असांखे बि अविद्या जी जॻह ते विद्या थी वञे त असां बि ईश्वर बणिजी वेंदासीं। छाकाणि त भई पाणीअ जो हिकिड़ो लोटो खणो, गंगा मां हर की पेड़ीअ तां भरे अचो, त हर की पेड़ीअ तां जेको पाणी भरे आहे उहो ऐं जेको हर की पेड़ीअ ते वेही रहियो आहे उहो अलॻि आहे। भई गंगा जल में छा फ़र्क़ु आहे? कंहिंखे गंगा जल चऊं, कंहिंखे गंगा जल न चऊं। फ़र्क़ु त घणो ई आहे, लोटे में थोरो पाणी आहे ऐं जेको वहे पई हेॾी ज़ोर सां गंगा, उन में अलॻि ॻाल्हि आहे। पर छी त इहे सभु ॿाहिरियूं ॻाल्हियूं छॾियो त हिकिड़ी ॻाल्हि आहे, चेतन हिकिड़ो साॻियो आहे। जेको तव्हां में आहे उहो मूं में आहे। तव्हां में मूं में कोई फ़र्क़ु वारो चेतन कान्हे, पर मुंहिंजे चेतन में थोरो अविद्या मिलियल आहे, उनखे पर्दो ॾिनल आहे। ऐं जेको भॻवान जो चेतन आहे उन में ॼण पर्दो कोन्हे, उनखे वरी डायरेक्ट रोशनी मिले थी, उनखे ज्ञान आहे, वीचार आहे, सम्झ आहे, विवेक आहे, उनखे माया आहे, माना शक्ति आहे। असांखे अविद्या सां भई शक्ति जी जॻह ते अशक्ति आहे। जॾहिं असांखे अविद्या आई आहे त असां जीव बणिजी वियासीं। उनखे जीव चइबो आहे, चेतन साॻियो। उन सां माया मिले त उन चेतन खे वरी ईश्वर चइबो आहे। त चई मां जीव आहियां अविद्या वारो, तूं माया वारो आहे। त माया में ऐं अविद्या में कोई ज़्यादा फ़र्क़ु वारी ॻाल्हि कान्हे। यही माया यही अविद्या, इहा ई माया आहे, इहा ई अविद्या आहे, कोई फ़र्क़ु वारी ॻाल्हि कोन्हे। पर फ़र्क़ु केतिरो आहे? अविद्या माना अणॼाण, इहा माया माना ताक़त आहे। तव्हांखे शरीर में ताक़त बि आहे, हर कंहिं ॻाल्हि जी ॼाण आहे, सम्झ आहे, वीचार आहे, हा बि न बि, ॿई ॻाल्हियूं आहिनि। जंहिं हिकु छोकिरो हुजे उनखे चवां त भई तोखे ABCD लिखणु ईंदी आहे, पोइ मां तोखां डिक्टेशन लिखायां थो या चवां थो अखर तूं लिख, पोइ हू छा कंदो? हुनखे चवंदोमांसि लिख A, त लिखंदो A। जे चवांसि लिख B, त सम्झो भई हुनखे ईंदी हूंदी त B लिखंदो, ऐं न हूंदसि त पोइ न लिखंदो। पर के छोकिरा थोरी होशियारी कंदा आहिनि, भई B न लिखी करे ॿियो बि कुझु लिखी छॾींदा आहिनि। भई मूं चयो B, हुन लिखियो C, इन जी माना छा आहे? मूं चयोमांसि लिख B, हुन लिखियो C, इन जी माना छा आहे? इन जी माना हुनखे C बि लिखणु कोन ईंदी आहे तॾहिं त C लिखी। जेकर सम्झे हा त भई हीअ C आहे त घटि में घटि B जे चवण सां C न लिखी आहे। अणॼाण इहा आहे त असांखे B जी बि ॼाण कोन्हे, C जी बि ॼाण कोन्हे। ऐं परमात्मा खे वरी छा आहे? B जी बि ॼाण आहे, C जी बि ॼाण आहे, हा जी बि ॼाण आहे, न बि जी बि ॼाण आहे। उहो ॿई ॻाल्हियूं ॼाणंदो आहे, असां वरी ॿई थोरो घटि ॼाणंदा आहियूं। इन करे अविद्या आहे, हुनखे वरी माया आहे, माना ॼाण आहे, पहचान आहे, सुञाणप आहे। शइ जीव जी दृष्टिअ सां त ॾिसजे त पोइ मां तुंहिंजो अंश आहियां, कोई तोखां परे न आहे। चेतन साॻियो, पर हुन सां अविद्या मिलियल आहे, हुन सां ताक़त मिलियल आहे, हुन सां ॼण भई कमज़ोरी मिलियल आहे। ऐं भॻवान खे सर्वज्ञ चइबो आहे, असांखे अल्पज्ञ चइबो आहे। हुनखे सर्वशक्तिमान चइबो आहे, असांखे अल्पशक्तिमान चइबो आहे। असांखे थोरी ताक़त आहे, हुनखे घणी ताक़त आहे। उहो सभु कुझु ॼाणे थो, असां सभु कुझु नथा ॼाणूं, या सम्झो कुझु ॼाणूं था, कुझु नथा ॼाणूं। कुझु नथा ॼाणूं ईअं न आहे, ॼाणूं था पर थोरो, त थोरी शक्ति आहे, हिनखे जीव चइबो आहे। चई पर हाणे इन दृष्टिअ खे बि हटाए, शरीर जी उपाधि बि हटाए ऐं जीव जी ॻाल्हि बि हटाए। माना मन न आहे त मन न आहे त मन में अज्ञान थींदो आहे, मन में ई ज्ञान थींदो आहे। मन परमात्मा खे बि न आहे, तव्हांखे बि न आहे, त पोइ पोइ वरी साॻिया आहियूं, पोइ वरी फ़र्क़ु कोन्हे। उनखे चइबो आहे आत्मदृष्टि।
आत्मा जहिड़ी हुनजी आहे तहिड़ी तव्हांजी आहे। हनुमान चयो राम भॻवान खे तुंहिंजी आत्मा में ऐं मुंहिंजी आत्मा में कोई फ़र्क़ु न आहे। एतिरी पंहिंजी पहचान आहे। कहिड़ी बि दृष्टि सां ॾिसो, शरीर रखी ॾिसो, मन रखी ॾिसो ऐं बिना मन जे ॾिसो, ईअं खणी सम्झो त टे शरीर आहिनि। हिकिड़ो शरीर थींदो आहे असांजो, हीउ जेको ॿाहिरियों शरीर आहे इनखे स्थूल शरीर चइबो आहे, या इनखे पाप जो शरीर चवंदा आहियूं, मल जो शरीर चवंदा आहियूं, मल माना पाप। पोइ वरी असांजो मन जो शरीर जंहिंखे सूक्ष्म शरीर चइबो आहे, या इनखे वरी मन बि चवंदा आहियूं, मन बुद्धि चित्त अहंकार बि चवंदा आहियूं, चार अंतःकरण बि चइबो आहे। हीउ बाह्य करण आहे, हू अंतरकरण आहे। इन्हनि टिनी खां सवाइ वरी कारण शरीर आहे, अज्ञान आहे। हाणे उहो जेको आहे उनजे करे असां जीव आहियूं। जे उहा ॻाल्हि हटी वञे त पोइ परमात्मा में असां में कोई फ़र्क़ु कोन्हे। पोइ साॻी ॻाल्हि आहे, जीअं मिसाल घणेई आहिनि। बल्ब आहे, इन में रोशनी कंहिं में घटि आहे, कंहिं में वधि आहे। पावर त साॻियो 250 जो अचे थो न। तार में जेको पावर आहे उहो साॻियो आहे कि घटि वधि आहे? सम्झो मां हिकिड़ी भई तार खणा थुली, उन सां मूंखे हेलोजन ॿारणी आहे, सम्झो 1000 वाट जी आहे, वरी ॿी 500 वाट जी आहे, ॿियो वरी 200 जो बल्ब आहे, ॿियो वरी 100 जो बल्ब आहे, वरी 100 खां बि घटि जेतिरा सम्झो, कॾहिं 60 जो थींदो आहे, 40 जो थींदो आहे, 25 जो थींदो आहे, 15 जो थींदो आहे, 0 थींदो आहे, जेकी सम्झो। ऐं अञा बि ख़ाली इंडिकेटर न्यून लैम्प थींदो आहे, डाट ॿरंदी आहे ख़ाली। जेका 250 जी तार अचे थी उन में जेको पावर अचे थो उन में घणो फ़र्क़ु आहे? या ही सभु तव्हां हिकु पासे लाइन लॻायो, हुनजी रोशनी केतिरी आहे, हुनजी रोशनी केतिरी आहे। वरी हेलोजन भले 1000 जी आहे, पर वरी उनजे आकार में अॼुकल्ह ॿी ईंदियूं आहिनि, इहे छा बत्ती जेके रोड ते ॿरंदियूं आहिनि 400 वाट जूं, या मेटा लाइट थींदी आहे हिकिड़ी अच्छी, उहा 400 वाट जी हूंदी आहे। उन 1000 खां वधीक कीअं थी ॾिए? इहो हर कंहिंजो ढांचे जो फ़र्क़ु आहे, ॿाहिरियों ढांचो आहे। पर पावर जेको 250 अचे थो उहो 400 जे मेटालाइट में बि साॻियो आहे, ऐं लैम्प जेको आहे हेलोजन जो आहे, जेका रॉड आहे उन में बि साॻियो आहे, इहा ट्यूबलाइट आहे नंढी वॾी, इन्हनि में बि साॻियो आहे हर कंहिंखे। पर कोई कहिड़े हिसाब जो आकार आहे, कोई कहिड़े हिसाब जो आकार आहे, पावर साॻियो ई आहे। माण्हू सुवाल घणेई पुछंदा आहिनि, केवलीअ में भॻवानु कहिड़ो आहे ऐं हाथीअ में नंढो वॾो आहे। न्यून लैम्प जेको ॿरंदो आहे न केवलीअ जेतिरो न थींदो आहे, घर में तव्हांजे इंडिकेटर लॻल हूंदो, उन में बि सिधी 250 जी तार वेंदी आहे, उन में बि कोई फ़र्क़ु न आहे, पर डायोड हिकिड़ो लॻल हूंदो आहे, इन करे उहो वरी घटि करे उनखे ओतिरो ई मोकिलींदो आहे। नंढी हिकिड़ी तार जहिड़ो ॿिन्ही पासे हूंदो आहे, डायोड चवंदा आहिनि उनखे, उन सां घटि थी वेंदो आहे। 250 जो पावर साॻियो थो वञे, वरी हिन मिशन में बि साॻियो पावर वेंदो आहे। हिते आवाज़ कंदो आहे, हिन में रोशनी कान हूंदी आहे, आवाज़ हूंदो आहे। वरी कोई हीटर हूंदो आहे, उन में गरम कंदो आहे, गीज़र हूंदो आहे, उन में गरम कंदो आहे। वरी काई फ्रिज वग़ैरह हूंदी आहे, उन में थधो कंदो आहे। कंहिं पंखो आहे उनखे वरी ख़ाली फेरींदो आहे, मोटर खे मोटराइज़ कंदो आहे। त हीउ छा आहे? इहो पावर हिकिड़ो ई आहे। त हनुमान चई साईं इहो आत्मा जेको आहे न उहो हिकिड़ो साॻियो ई आहे सभिनी में, उन में फ़र्क़ु न आहे। त इहो ज्ञान हुजे, पर ज्ञान सहित हो पर वैराग आहे। इन में मुंहिंजी किथे बि विरती फासे न। असांजी विरती फासंदी आहे, हीउ शाहूकार आहे, हीउ ग़रीब आहे, हीउ नंढो आहे, हीउ वॾो आहे, हीउ सुहिणो आहे, हीउ कारो आहे, हीउ मकान आहे, हीउ मकान हीअं आहे। मकान में शयुनि में, व्यक्तियुनि में, वस्तुनि में, व्यक्ति वस्तु ऐं स्थान, इन्हनि टिनी में इन जी घटा वधि ते असांजी नज़र पवंदी आहे। पर इहे टई आहिनि परमात्मा जो स्वरूप। मूंखे ज्ञान हुजे त इहो हिकिड़ो ई परमात्मा, त कंहिंजे में विरती विरती फासे ई न मां चवां त भई 1000 जी हेलोजन खपे, न का 400 जी मेटालाइट खपे, न वरी चवां त न्यून लैम्प, कंहिं में मुंहिंजी विरती फासे न। असांजी इन्हनि सभिनी में फासंदी आहे, बल्बनि में न फासंदी आहे, पर हिन जे कलरनि में फासी पवंदी आहे। मकान हिन जो हीअं आहे, हिन जो हीअं आहे, मुंहिंजो बि हीअं खपे। दुनिया जूं जड़ शयूं आहिनि, कार आहे, मोटर आहे, ॿियो दुनिया जा घणेई पदार्थ आहिनि, दुकान आहिनि, मकान आहिनि, ज़मीनूं आहिनि, इन में असांजी विरती फासंदी आहे। कोई माण्हू 1 करोड़ रुपया गॾु करे ऐं कोई माण्हू ख़ाली लख रुपया ई खाईंदा छा आहिनि? आकाश से लॻे चोटी तो बि
ऐं गॾु ऐं सौंटी तॾहिं बि कोई फ़र्क़ वारी ॻाल्हि न आहे। कोई लख छॾे वञे, कोई करोड़ छॾे वञे, कोई न छॾे वञे, ॻाल्हि साॻी आहे। हिकिड़ो करोड़पति आहे, शरीर छॾे ॾिए मरी वञे, उहो घणापति आहे? करोड़पति हो। हाणे उन जी कुझु बि क़ीमत न आहे। त हीउ जंहिंमें ज्ञान सहे थो पर वैराग आहे, माना मुंहिंजो वृत्ति किथे हुजे, परमात्मा जे पासे हुजे, दुनिया जे पासे न हुजे। पर असांजी वृत्ति थोरी उबती आहे। छा चयमि? असांजी वृत्ति कहिड़ी आहे? उबती आहे। असांखे घटि वधाई दुनिया में सभु नज़र ईंदी आहे, पर इहा घटि वधाई दुनिया जी आहे। दुनिया खे छॾे करे परमात्मा जे पासे निहारियो त कहिड़ी घटिताई आहे, कहिड़ी वधताई आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे पुछां, तव्हांखे भॻवानु सभु कुझु ॾिनो आहे, कंहिं ॻाल्हि जी कमी कोन्हे। पंहिंजे घर में सभु सुख साधन अथव। ऐं शंकर भॻवान खे मसाण में रहंदो आहे, उनखे सुख साधन जी परवाह आहे कोन थो मिलेसि, नथो वठी सघे, करोड़ नथो गॾु करे सघे, सुठे मकान में नथो रही सघे। पार्वती चएसि त भई मूंखे रहणो आहे। चई रहणो छा आहे, असांखे त मिड़ई भॻवान जो भॼन करिणो आहे न। अखियूं बंदि करे भॻवान जे भॼन में वेठा आहियूं। तुंहिंजी मर्ज़ी छा आहे भई महिलात में वेही भॼन कयूं? अहिड़ो कोई महिलात ठाहियूं उन में भॼन कयूं। आऊं चवां थो शमशान में वेठा आहियूं उते ई था भॼन कयूं। ॻाल्हि साॻी आहे। जिते तुंहिंजी दिलि चए हुते ताले ॾियण जी घुरिज पवंदी, त ताले संभालण जी घुरिज पवंदी, त संभाल वंभाले जी घुरिज पवंदी। वृत्ति रखणु किथे खपे? परमात्मा जे पासे। चई मुंहिंजी त वृत्ति परमात्मा खां सवाइ ॿिए पासे वेंदी कान्हे। मां सॼो ॾींहुं राम राम पियो चवंदो आहियां, मूंखे दुनिया जा पदार्थ ई न खपनि। केरु घुरंदो आहे हुनखे पाण ॾेई छॾींदो आहे, भॻवान खे कमी न आहे। पर असांजी वृत्ति इहे भॻवान जे पासे वञे कि न दुनिया जे पासे पार्वती वांगुरु थिए? त हुन चई त मूंखे त भई ठाराए ॾे। चई असांजे भाग में ई कान्हे, छा कबो? भाग में कोन्हे। भाग ठाहिण वारो केरु आहे? शंकर भॻवानु सभिनी जो भाग ठाहींदो आहे, पंहिंजो भाग नथो ठाहे सघे। पर हुनजी वृत्ति भॻवान जे पासे, हुनखे परमात्मा जो नाम जपणो आहे, ॿिए पासे न। नारद खे भॻवान जो नाम जपणो आहे, किथे रहणो कोन्हे। तव्हांजे मकान में हुनखे रहणो न आहे। हुनखे त घुमंदो आहे, वीणा खणी करे घुमंदो आहे, या भई जेकी बि खणी करतालू खणे, छा बि खणे, कुझु न कुझु त खणंदो, खणे न खणे। पर राम नारायण नारायण पियो जपींदो आहे ऐं हलंदो वेंदो आहे किथे 2.5 घड़ियुनि खां, माना कलाक खां वधीक सम्झो अबाउट। न त 2.5 घड़ियूं माना थोरो खणी मधाए छॾियुसि ऐं 45 11 थोरो घटि कयुसि। हा जेतिरो चओ। अॻे ईअं हूंदो, हाणे वरी जदवल फिरी वेंदी आहे न। जदवल माना हिसाब किताब 22.5 3 कलाक थींदा आहिनि, 8 घड़ियूं थींदियूं आहिनि। 1.5 कलाक में 4 घड़ियूं थींदियूं आहिनि। 1.5 कलाक जो अधु मुने कलाक में 2 घड़ियूं थींदियूं आहिनि। 45 मिंटनि में 2 घड़ियूं थींदियूं आहिनि। 22 मिंटनि जी 1 घड़ी थींदी आहे। हाणे तव्हांखे सम्झ में एॾो मूंखे दिमाग़ अचे नथो हिसाब किताब। 24 मिंटनि जी घड़ी माना 24 24 48 12 60 पूरा थिया न मिंट। ईअं सम्झो आहे, ईअं कान। पर गाॾी हलंदी आहे न, मिड़ई गाॾीअ खे धिकणो आहे केतिरो बि हुजे, पर कलाक खां वधीक किथे न वेहंदो आहे। खणी थोरे में सम्झी वञो, या भाई ईअं खणी सम्झो त 55 11 छा वञे 57 मिंटनि खां मथे किथे न वेंदो आहे। 3 मिंट घटि वधि कयोसि, जेकी बि सम्झ में अचे ॻाल्हि। छो न रहंदो आहे हुनखे? छा माना नथो रहण लाइ मिले, नथो रही सघे? पर हुनजी दृष्टि कहिड़े पासे आहे? हुनजी दृष्टि परमात्मा जे पासे आहे। असांजी दृष्टि मिड़ई परमात्मा जे पासे न आहे। तव्हां चवंदा थोरी घणी त आहे न, तॾहिं आया आहियूं। हाणे थोरी घणी सां असांखे ख़बर न पवंदी आहे, मूंखे ख़बर कोन पवंदी आहे। ऐं चवनि पर सम्झो भई थोरे वक़्त जे लाइ तव्हांजी भॻवान जी दृष्टि कान्हे ऐं हुननि जी परमात्मा जी दृष्टि आहे। इन करे हू चवंदा आहिनि असांखे परमात्मा जो नाम जपे। साईं जिन चवंदा मूंखे अहिड़ो ई ज्ञान खपे जहिड़ो शंकर भॻवान खे आहे, जो दुनिया जे पासे नज़र न वञे ऐं थोरो कीअं भई भॻवान जे पासे ई रहे न। मुंहिंजी वृत्ति मूंखे छॾे ॿिए पासे छो थी वञे? हिकिड़ी ख़राबु ॻाल्हि ॿुधायांव, प्रेम सां चओ श्री राम। सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। ऐं कॾहिं ऊंधो ॻाल्हाईंदा पोइ चवंदा आहिनि मूंखे तूं सत्संग में ॻाल्हाए न, पर सम्झाइणु मूंखे अचे नथो त आऊं छा कयां। तव्हांजी घरवारी ॿिए पासे वञे त सुठी आहे ख़राबु ॻाल्हि आहे? ईअं पुछांव थो, तव्हांजी घरवारी
तव्हांखे छॾे ॿिए पासे वञे सुठी ॻाल्हि आहे की ख़राबु ॻाल्हि आहे, ईअं सम्झण लाइ तव्हां ख़्यालु न कयो, मां कंहिंखे गार बार कोन थो ॾियां। ख़राबु ॻाल्हि आहे की सुठी ॻाल्हि आहे? त तव्हांजी घरवारी तव्हांजी विर्ती आहे, तव्हांजो ख़्यालु आहे, तव्हांजी मां जी विर्ती तव्हांखे छॾे ॿिए पासे वई, पर तव्हांजी घरवारी ख़राबु थी पई। माना मन जी विर्ती ॿिए पासे छो वई? घरवारी खे ॿाहिरि ई न सम्झो, हीअ वीचार करण जी ॻाल्हि आहे। मूंखे सम्झाइण ईंदो ई कोन, अहिड़ो मिसाल तव्हां मूंखे ॻोल्हे ॿुधायो त आउं पाण सुठे नमूने सम्झायां। ईअं त सभई पाण स्त्रियूं जेको ॻाल्हि खे माना उन ॻाल्हि खे पकड़ियो न, घरवारी ॻाल्हि आहे न, पर हिकिड़ो धर्म जी ॻाल्हि आहे, वीचार जी ॻाल्हि आहे त तव्हांजी घरवारी ॿिए पासे वञे त ख़राबु ॻाल्हि चवंदा आहियूं। माताऊं बि मञनि थियूं, भाउर बि मञियो था, बराबरि ॻाल्हि थो चवां की न? त तव्हांजी विर्ती तव्हांजी घरवारी आहे। हीअ ॿाहिरीं घरवारी छॾे ॾियो आहे त केॾी महिल गॾु आहे केॾी महिल न आहे, छॾे वेंदी आहे रहंदी, पर तव्हांजे मन जी विर्ती उहा केरु आहे? तव्हांजे मन जो ख़्यालु जेको आहे उहा कहिड़ो छा आहे? तव्हांजे मन जी विर्ती उहा तव्हांजी असली घरवारी आहे। विर्ती चओ, विर्ती स्त्रीलिंग अखर आहे न, त उहा तव्हांजी विर्ती ॿिए पासे छो वई? ऐं घरवारी वञे त ख़राबु लॻे थो, विर्ती वञे त ख़राबु नथो लॻेव? लॻणु खपे। मुंहिंजी विर्ती ॿिए पासे छो वई? पोइ कहिड़े पासे बि वञे ऐं उते वञी फासे थी, ख़ाली वञे कोन थी, उते फासे बि थी। तव्हांजी विर्ती कंहिंजे मकान में, कंहिंजे दुकान में, कंहिंजे घर में, कंहिंजे ज़मीन में, कंहिंजे जाइदाद में, कंहिंजे दुनिया पर भरिजे पदार्थनि में, लखनि में, करोड़नि में, अरबनि में, मान में, शान में, तव्हांजी विर्ती छो थी फासे? पंहिंजी घरवारी खे न संभाले था रखो, इहो वॾो पाप जो कमु आहे। इन करे परमात्मा असांखे ॾंड ॾींदो आहे जो तुंहिंजी विर्ती ॿिए पासे छो वई। न त मां तव्हांखे 100 मिसाल ॾींदुमि, प्रेम सां चओ श्री राम, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। मन जी विर्ती माना तेल जो कटोरो नारद खे ॾियो, किथे जे फुड़ो हारियई त तुंहिंजो ख़ैरु कोन अथई। राजा जनक उनखे सम्झायो हो त मन जी विर्ती माना उहो तेल जे कटोरे जो फुड़ो। तव्हांजी मन जी विर्ती किथे वञणु न खपे। हिन संसार में तव्हां किथे बि मन लॻायो तव्हांखे पछताइणो पवंदो। मन में तव्हां कोई दाग़ लॻायो, मन ख़राबु कयो, मन जी विर्ती उल्टी सुल्टी थी, तव्हांखे परमात्मा ॾंड ॾींदो। पर इहा ई विर्ती जेकर तव्हां परमात्मा में लॻाई, भॻवान में लॻाई, पंहिंजे मन खे परमात्मा जे पासे जोड़ियो त परमात्मा तव्हांखे मुक्ति ॾींदो। एतिरो ई संसार जो खेल आहे। साईं जन हिकु सिट लिखे, ज्ञान सहित दे पर वैराग। पर वैराग माना अहिड़ो जो किथे दुनिया जे पासे मुंहिंजी विर्ती वञे ई न। नारद आहे, रोटी खाराईंसि हुन राजा जनक, पलंग जे मथां हिकिड़ी सन्ही धागे में काई तलवार रखी छॾी ऐं खाराईंसि, सभु खाराईंसि। पोइ पुछियईंसि दाल कीअं आहे, खीरणी कीअं आहे, मालपुड़ा कीअं आहिनि, भाॼी कीअं आहे, कुझु बि न ॿुधाईं। चई छो मुंहिंजी विर्ती हिन पासे हुई, अटकी पई न। विर्ती ॿिए पासे न वञणु खपे। माना पंहिंजे मन जी विर्तीअ खे जेको संभाले थो उनखे परमात्मा इनाम ॾींदो, माना उनखे मुक्ति मिलंदी आहे। ऐं जेको पंहिंजे विर्तीअ खे भिटकाईंदो आहे, कहिड़े पासे बि मोकिलियो, मां न चवंदुमि भई हिन पासे मोकिलियो की हिन पासे न मोकिलियो, त जंहिं पासे तव्हांजी विर्ती वई तव्हांखे नर्क मिलंदो। मां थोरो थो चवां कहिड़े पासे, भॻवान खे छॾे कहिड़े पासे बि विर्तीअ खे मोकिलियो। अञा भॻवान बि मां चवां थो भॻवान जे पासे बि न, पंहिंजे पाण खे चए मुंहिंजी विर्ती मूंखे छॾे। जीअं मां तव्हांखे घरवारीअ जो मिसाल ॿुधायोमांव, मुंहिंजी विर्ती मूंखे छॾे ॿिए पासे छो थी वञे? मां वेठो आहियां, मुंहिंजी विर्ती मूंसां गॾु विहे, ॿिए पासे न वञणु खपे। मुंहिंजी विर्ती मूंसां गॾु विहे, अलॻि न विहे। उहो सिंधीअ में ज़ाल खे किथे रखिबो आहे? रान सां चवंदा आहिनि न, हा न, अखर ख़राबु थो ॿुधाए, पर हिन सिंध जो पंहिंजे बुज़ुर्गनि जो आहे भई ज़ाल रान सां ईअं चइबो न। इन ई माना मन जी विर्ती मूंसां, मन जी विर्ती मुंहिंजी तव्हांजे पासे न वञणु खपे। मन जी विर्ती मुंहिंजी, मां त चवां भई सत्संग में हुजे त सुठी ॻाल्हि आहे, सत्संग कयां त न, सुठी ॻाल्हि न आहे, पर न मन जी विर्ती इन में बि न हुजे, इन में बि मूंखे भॻवान जे पासे हुजे। छा चए? मुंहिंजे मन जी विर्ती भॻवान जे पासे हुजे। गुरु नानक साहिबु चयो जेकॾहिं संत मूंखे मिलाई, अहिड़ा मिलाई जंहिंजे ॾिसण सां मूंखे तुंहिंजो नाम यादि अचे, तुंहिंजे पासे विर्ती वञे, ॿिए पासे न वञे। सही संत प्यारे मेल, सही सॼण प्यारे मेल, जिन ॾिसंदड़िया तेरा नाम चितावे। मन जी विर्ती ज्ञान सहित हो पर वैरागा।
राम भजन का हो अनुरागा, मूं में मुंहिंजे मन में अनुराग हुजे, प्रेम हुजे, सिक हुजे, मुहिबत हुजे राम भजन में, ॿिए पासे न। मुंहिंजो मन जो आहे उन में भजन में लॻो पियो हुजे। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम, बोलो श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम बोलो जय राम, श्री राम जय राम। अनुराग हुजे छा में हुजे, राम भजन का हो अनुरागा। वो ध्यान किथे हुजे, हरि मूरत की मां निश दिन रहे ध्याना, रात ॾींहं हर वक्त परमात्मा जी मूरत, हरिय जी मूरत, उन परमात्मा जी सुहिणी सूरत मुंहिंजे मन में हुजे, उन में ई ध्यानु हुजे। हरि मूरत की मां निस दिन रहे ध्याना, रात ॾींहं इन पासे ध्यानु हुजे। भगवान जी भक्ति कोई ॾाढी ॾुखी कान्हे, अञा ईअं खणी चइजे भई ॾाढी सवली आहे। हिकिड़ो डॉक्टर हो, पोइ मरीज़ कुझु ज़्यादा ई तकलीफ़ में हो, ऐं वरी मरीज़ खे शौक़ बि घणा हुआ। पोइ डॉक्टर खे पियो चए त छा खावां, न पुछंदा आहिनि परहेज़, त हुन चयो भई खिचड़ी खाइजां। कि भाॼी कहिड़ी खावां, कि तूरियूं खाइजां, गजरूं खाइजां, दूधी खाइजां, ईअं पालक खाइजां, हल्कियूं भाॼियूं खाइजां। चई पोइ ग्वार खावां, भींडियूं खावां, मेहा खावां, फलाणी शइ खावां। हाणे हिन जा ॿ जवाब डॉक्टर वटि आहिनि। हिकिड़े त डॉक्टर चयसि मुंहिंजो मथो न खा, हड़ई वञी खा। छा चई? हाणे इहा ॻाल्हि मां चई न, हाणे ॿी ॻाल्हि थो चवां। डॉक्टर चयसि तूं छड़ी खिचड़ी खाइजां, ॿियो कुझु न खाइजां। इहा ॻाल्हि सवली आहे न पुछण जी? भई खाइण लाइ हिकिड़ी शइ तोखे ख़ाली खिचड़ी खाइणी आहे, इन खां सवाइ छा बि चओ, पपीतो माना न, फल माना न, भाॼी माना न, ख़ाली खिचड़ी दाल वारी खाइणी आहे, ॿियो कुझु न खाइणो आहे। ठीकु आहे न? ॿियो कुझु बि न। चई भई ॾही खावां, चई चांहि में न, ख़ाली खिचड़ी, ॿियो कुझु न। तीअं तव्हां ख़ाली हिकिड़ो कमु कयो, माउ में ध्यानु ॾियो, पीउ में ध्यानु ॾियो, मकान में ध्यानु ॾियो, दुकान में ध्यानु ॾियो, पोइ हिन में ध्यानु ॾियां, हिन में ध्यानु ॾियां, संतनि जे संग में ध्यानु ॾियां, गुरूअ ॾे ध्यानु ॾियां। अड़े सभिनी खे ॿुड़ी लॻाए हिकिड़े हरीअ जी मूर्तीअ में ध्यानु कर। गुरूअ खे ख़ाली हिकिड़े खे यादि कर, बसि ॿिए खे न। सभु इन में अथई। साईं सर्वानंद महाराज ॿुधाईंदा भई गुरू असांजो साईं टेऊंराम आहे, इष्ट बि साईं टेऊंराम आहे, ॿियो कोई न, अॻियां पोयां कुझु बि न, भई साईं टेऊंराम बसि। ॿी ॻाल्हि न चई त इहा ॻाल्हि थोरी सवली हूंदी आहे। भई तोखे कीअं हिकिड़ो ई हिसाबु वठिणो आहे न, ऐं हू कीअं आहे भई हीअ खावां, हीअ खावां, हीअ खावां, हीअ खावां, हीअ खावां, त छा वेई खा। हिकिड़ी ॻाल्हि ख़ाली खिचड़ी खाइजां, ॿियो कुझु न, त हिकिड़ो ई ख़ाली भॻवान जो या गुरूअ जो ध्यानु कजो, ॿियो कुझु न थी सघे। ॻाल्हि सवली आहे, पर भई हर कंहिंखे ॾुखियाई वणंदी आहे। पोइ शंकर भॻवान जो ध्यानु कयूं, भंडारा भरींदो न। अड़े बा हेॾे भंडार जॾहिं तोखे दुनिया ई न खपे, भंडारा छा कंदासीं? भंडारो त उहो अॼु खे खपंदो हुजे, भंडारो खपे ई न असांखे। शंकर भॻवान खे भंडारो खपंदो ई कोन्हे, रखंदो ई कोन्हे। उहो त ख़ाली राम राम जो बसि, ॿियो कुझु हिनखे। शंकर भॻवान जो हिसाबु कीअं आहे? भई राम राम जपनो, बसि ॻाल्हि ख़तमु। हो ॿी कंहिं ॻाल्हि सां वास्तो रखंदो कोन्हे। किथे रहणो आहे, किथे न रहणो आहे, पार्वतीअ खे वञिणो आहे, पार्वती खे ॾिसणो आहे, पार्वती ॾे न वञिणो आहे,
गणेश खे ॾिसणो आहे न ॾिसणो आहे, परिवार खे ॾिसणो आहे न ॾिसणो आहे, कंहिं खाधो आहे कंहिं न खाधो आहे, कुझु कोन ॾिसंदो आहे। राम ख़ाली शंकर भॻवानु छा कंदो आहे? राम इन ॿिनि अखरनि खां सवाइ ॿियो कुझु ॼाणे कोन। ठाही घणेई ग्रंथ, रामायण शतकोटि कोलीय महेश जीअ जान, चई सभई विराए खणो, ख़ाली ॿ अखर हुन रखिया ऐं ॿ त चओ ॿ, हिकु शब्द हिकिड़ो ई आहे। अखर त ॿ थो चवां, र ऐं म, राम थो चवां, पर त र ऐं म छॾियो, ख़ाली राम हिकु अखर जोड़े छॾियो। असांजो मास्तर हो छा पियो पढ़े, चई अंग्रेज़ीअ में 26 अखर यादि करणा पवंदा आहिनि, ABCDEFGHIJK, है न, यका 26। ऐं मथो वञी हली चइण मां तव्हांखे सवलाई में यादि कयां, यादि सवलाई यादि सवलो थो यादि करायो। पहिरीं 8 अखर यादि कयो, ABCDEFG, एसि ताईं 8 अखर थी विया न थिया? चए ईअं न, 2 अखर यादि कयो, अब सड अफ गह, न सम्झ में आयो? अब सड अफ गह, हिकु अब सड ऐं ॿियो अफ गह, एतिरो ई। ABCDEFG ठही वेंदो न नेमा, न ठहंदो? त किथे 2 अखर यादि कयो, किथे ख़ाली 8 अखर यादि करणा पवनि, ABCD, न सम्झा? त किथे भई घणो मथो खपाइणो पए त शंकर भॻवानु छा कयईं, चई मूंखे ख़ाली र ऐं म बि यादि न करिया, राम चवंदुसि बसि ॻाल्हि राम। इन खां वधीक अखर साॻिया ई थिया, कोई 8 मां 6 कोन कया, 6 मां 4 7 कोन कया, 8 जा 8 ई रहिया, पर उहो 2 में थी वियो। जीअं अब साडा फगा न थिया, ॿुधाए मां ईअं हुन हर कंहिंजे पढ़ण जो तरीक़ो आहे। मास्तर अलॻि अलॻि, मुंहिंजो बि मथो ख़राबु, अलाए कीअं कीअं, अलाए कहिड़ा मास्तर मिलिया, कहिड़नि खां पढ़ी आया। साईं पंहिंजे हिसाब सां ॿोली ॻाल्हि नई नई ॻाल्हि सम्झाए छॾींदो आहे, हा न। हर कंहिंजो वरी पंहिंजी पंहिंजी वीचार जी ॻाल्हि कीअं, ॻाल्हि सोचियो बि न तॾहिं बि साईं पंहिंजी कीअं ठाहे वठंदा आहिनि मिंट में। त उहो मास्तर जो पंहिंजे हिसाब हूंदो हो, त ईअं यादि कयो। त शंकर भॻवानु र बि यादि न कंदो आहे, म बि कोन यादि कंदो आहे, र खे बि कोन सुञाणे, म खे बि कोन सुञाणे, छा चवंदो आहे ख़ाली राम। मैं तो राम ही राम पुकारूं, मैं तो राम ही राम पुकारूं, मैं तो राम ही राम पुकारूं। राम 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 एतिरो यादि करिणो आहे। ॿिए पासे ध्यानु न वञे, वृत्ति न वञे, ख़्यालु न वञे। थोरो मिड़ई ख़्यालु रखिजो। अॼु त मां तव्हांखे गार ॾिनी कोन्हे, पाण खे ॾिजो वञी न घर, मां छो थो ॾियां हरू हरू। तव्हांजी वृत्ति ॿिए पासे वञे, ॾंड पको मिलंदो, हा न। उहो साईं चवंदा तूं हरू भरू असांखे पिटी छो थो साईं, पर मिलंदो। छाकाणि त विर्त शास्त्रनि में सभु ॻाल्हि लिखियलु आहे। तव्हांजे मन जी वृत्ति ॿिए पासे न वञणु खपे, मन न वञणु खपे। वञे थी त हिनजी सज़ा, ऐं नथी वञे त हिनजो इनाम, मुक्ति मिलंदी सिधी। वञे या न वञे, इनाम या सज़ा, ॿिन्ही मां काई बि ॻाल्हि मिलंदी जेका तव्हां कयो। बोल श्री कृष्ण चंद्र भॻवान की जय।